सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी रबन ॻाल्हि ॿुध, वारसे जी जांच की तो असांजी का भी ख़बर नथी पए ऐं वारिस जो नंबर भी बंदि पियो अचे। भला इहो त ॿुधाए त वञण वक़्तु तोखे छा चई वियो हो? इहो ई चई वियो त कुझु बि थी पए मां शाम ताईं हर हाल में मोटी ईंदुसि। पोइ इहा ॻाल्हि त उहो घर बि करे निकितो हूंदो। हिन वक़्तु त हुनजा घर वारा बि परेशान हूंदा। ज़ाहिर आहे बाबा साईं, ॿियो ॾींहुं पूरो थियण वारो आहे, न ईंदो घर वारा परेशान थींदा न। कालो, हाणे तूं वारस जे घर वञ ऐं उन्हनि खे नियापो ॾेई अच त रेस हुनखे पंहिंजे कम सां मोकिलियो आहे। परेशानी जी का बि ॻाल्हि कोन्हे। आयो त अॼु बि अची सघे थो, न त हुनखे ॾींहं ॿिया बि लॻी सघनि था। उन करे परेशान न थियो। ठीकु आहे बाबा साईं, मां हींअर ई वञी नियापो ॾेई थो अचां। बाबा साईं, असां लाइ छा हुकुम आहे? रबन ॻाल्हि ॿुध बाबा, जेसि ताईं वारस सां फ़ोन ते तुंहिंजो राब्तो नथो थिए त तूं बि त हुनजी का बि मदद नथो करे सघीं न। वारिस जी ॻोठ तरफ़ कंहिंखे रवानो कयां थो बाबा साईं, हू जांच करे ईंदो, पोइ का ख़बर पवंदी। पोइ कंहिं ज़िम्मेवार माण्हू खे मोकिल जेको पकी जांच करे अचे। कंहिं ज़िम्मेवार माण्हू खे मोकिलियूं था बाबा साईं। इहो ई वक़्तु आहे रईस गफ़ार ख़ान जे मथां हमले करण जो। जेकॾहिं तव्हां चाहियो त इन गफ़ार ख़ान जूं वायूं पताल करे सघूं था, पोइ तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मां वञी गफ़ार ख़ान सां मिली अचां। उठा गफ़ार ख़ान जहिड़े मज़बूत माण्हूअ खे हीअ ॻाल्हि ॿुधाइण लाज़मी आहे। इहो कमाल ख़ान खां पुछ। हाकिम ख़ान अदा पंहिंजी जान खां वधीक ॻोठ वारनि सां मोहबत कंदो आहे, बाक़ी ही वार सिधो असांजे दिलि ते अची लॻंदी। तव्हां इहो ॿुधायो त कहिड़ा शर्त खणी वञी गफ़ार ख़ान सां ॻाल्हाईंदे? जेकॾहिं तव्हां मूंखे पंहिंजे हिसाब सां छॾियो त मां वञी हुन सां ॻाल्हायां। ओठा तूं कुझु बि ॻाल्हाए, पंहिंजे तरफ़ खां आज़ादु आहीं, पर गफ़ार ख़ान जे साम्हूं वल्लूअ जी आज़ादीअ जो शर्त रखजांइ। वलू जी आज़ादी जो शर्त रखे असां पंहिंजी कमज़ोरी ज़ाहिर कंदासीं। हाकिम ख़ान जेकॾहिं गफ़ार ख़ान वल्लू जी ॻाल्हि साम्हूं आंदी त पोइ इहा ॻाल्हि करणी पवंदी। असां पंहिंजे हमराह खे मोह सां आयो करे छॾियो आहे ऐं 4 कुल हुन जे मथां पढ़ी छॾिया आहे। कमीनो कंहिं चओ पंहिंजा मुफ़ाद हासिल करण ख़ातिर मुंहिंजी भाउ जी क़ुर्बानी थो ॾे, पर हो ईअं थियणु कॾहिं बि कोन ॾींदुसि। जेकॾहिं ओठे मुंहिंजी भाउ जी ज़िंदगीअ जो सौदो कयो आहे त पोइ हिन जो सिर आउं खणंदुसि। इतां बची निकिरण जी हाणे का बि उमेद न। ही असांखे कोन मारींदा मुंहिंजी भेण, तूं परेशान न थी। जेकॾहिं ही असांखे मारणु चाहिनि हा त हिन वक़्तु असांजा लाश गफ़ार ख़ान जे अॻियां हुजनि। ही वॾा ज़ालिम आहिनि मुंहिंजा भाउ, इन्हनि मां रहम जी का बि उमेद नथी रखी सघिजी। मुंहिंजी भेण, हिननि मां रहम जी मां का बि उमेद नाहे रखी। ही मुफ़ाद परस्त आहिनि, पंहिंजे मुफ़ाद जे करे असांखे कॾहिं बि कोन मारींदा। ही असांजे सिर जो सौदो कंदा। जॾहिं रईस गफ़ार ख़ान खे इन ॻाल्हि जी ख़बर पई तू असांखे बचाइण लाइ कुझु बि करे सघे थो। पर मूंखे ख़ौफ़ आहे त ही ओठो ऐं कमाल ख़ान रबन खे इस्तेमालु न कनि रईस गफ़ार ख़ान जे ख़िलाफ़। रबन खे ही पूरी तरह इस्तेमालु कंदा, पर भेण रबन ॿार न आहे। हू कमाल ख़ान ऐं ओठ जे सभु चालुनि खां वाक़िफ़ आहे। जेकर हिननि रबन खे इस्तेमालु कयो त वरी बि मां रबन जे साम्हूं मयारी थी पवंदसि। तो ते का बि मयार न ईंदी मुंहिंजी भेण। ज़ालिमनि खे पंहिंजूं चालूं हलण ॾे। जॾहिं असांजो वक़्तु आयो त हाणे मां उन्हनि खे ॿुधाईंदुसि त वारिस जो मौला वारिस आहे जंहिं हुन जी मदद कई। हाणे तव्हांजो केरु वारिस आहे? चाचा सही ॿुधा, रईस वारिस खे किथे मोकिलियो आहे ऐं हू ख़ुशि त आहे न? हाँ मुंहिंजी अम्मा,
तूं वारिस जे तरफ़ खां बेखौफ़ थी वे। रईस जे कम सां वियल आहे। जीअं उहो कमु पूरो थींदो त वारिस वापसि मोटी ईंदो। छा उहो अॼु मोटी ईंदो? उहो त कम जे मथां दारोमदार रखे थो। जेकॾहिं अॼु कमु थी वियो त पोइ वापसि मोटी ईंदो। हा, जेकॾहिं कमु न थियो त पोइ कुझु ॾींहं ॿिया बि लॻी सघनि था। रईस हुनखे वरी कहिड़ो उमिरि ते मोकिलियो हूंदो? वियो हूंदो बंदूक जे मुंहं में। जेकॾहिं बची आयो त ठीकु, न त रईस हुनजी लाश घर में मोकिलींदो। ख़ैर घुर माई, ख़ैर घुर। ही तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करें? मुंहिंजे ख़ैर जी दुआ घुरण सां छा दुश्मनी ख़तमु थी वेंदी? रईस जी ज़िद जे करे घणा माण्हू मारिया अथव, पोइ बि रईस ज़िद नथो छॾे, ओठे जी पोयां आहे। ऐं ही पोड़ो सियाणो थी असांखे दिलासो ॾियणु आयो आहे, ॼण असांखे ख़बर ई न हुजे त रईस ओठे ऐं वारिस खे पाण में विढ़ाइण जी कोशिश में आहे। अम्मा, हिन माई खे तूं मुंहुं ॾे, मां हलां थो। केरु खेर जो न्यापो खणी अचे तॾहिं बि तूं हुनजे साम्हूं अहिड़ी बाहि ॿारे छॾ जो हू हिकु मिंट लाइ बि हिते न बीहे ऐं केरु हुनखां चङी तरह हाल वाल बि न वठी सघे। कहिड़ा तूं हुन सां हाल वाल वठिया? इहो मां थी ॿुधायां त वारिस खे कहिड़े कम सां मोकिलियो आहे। हाणे माफ़ कर माई, माफ़ कर। छो अची बेज़ार कयो अथई? ठीकु आहे ओठा, तूं वञी रईस गफ़ार ख़ान सां ॻाल्हाए, पर जेके असां ॻाल्हियूं तुंहिंजे साम्हूं रखियूं आहिनि उहे ॻाल्हियूं रईस गफ़ार ख़ान सां कजां। ओठा, अधे खे चई छॾिजांइ त हाणे असां मारहम जी उमेद का बि न रखी। अदा जो इनकार वारिस ऐं मीरा जे मौत जो सबबु हूंदो, बल्कि रोज़ हिकु लाश अदा खे तोहफ़े में मोकिलींदा रहंदासीं। ठीकु आहे कमाल खान, मां रईस गफ़ार ख़ान खे झुकाइण जी पूरी कोशिशि कंदुसि, पर असांजी ॻाल्हियुनि जे अॻियां हिकु पहाड़ बीठल आहे, उहो एतिरो जल्दी कोन झुकंदो। ओठा, उहो असांजे ॾाढ जे करे कोन झुकंदो, पर हू पंहिंजे ॻोठ वारनि जे लाइ ज़रूरु झुकंदो, छो त हू रहमदिल आहे ऐं असां ज़ालिम आहियूं। इहा उन खे ख़बर आहे। असां ज़ुल्म करण खां कॾहिं बि कोन कीबाईंदासीं। हाकिम ख़ान, तूं काई पंहिंजे माण्हू खे चओ त मूंखे रईस गफ़ार ख़ान जे ॻोठ छॾे अचे। बाबा ओ बाबा। जी बाबा साईं। ओठे खे मोटरसाइकिल ते खणी रईस गफ़ार ख़ान जे ॻोठ छॾे अच। ॿाहिरि अचो ओठा, त मां तव्हांखे गाॾी ते खणी छॾे थो चां। हाणे दुआ कयो हाकिम ख़ान त मां रईस गफ़ार ख़ान खे ॻाल्हियूं मञाइण में कामयाब थी वञा। तो जहिड़ो हरीफ़ माण्हू हुनखे ॻाल्हियुनि में न झुकाईंदो त बाक़ी केरु झुकाईंदो हुननि? न ॼाण त ही दुश्मनी लाइ कॾहिं ख़तमु थींदी जो असां सुख जो साह खणंदासीं। सोडल कमाल ख़ान ऐं ओठे जी ज़िंदगीअ में हिते कॾहिं बि अमुन कोन थींदो। जहिड़ा ही ज़ालिम आहिनि अहिड़ो ई हाकिम ख़ान ज़ालिम आहे। रईस जेकॾहिं असांजो समूरो ॻोठ कढी हिकु धक में सभिनि खे पूरो करे जान छुटी पवंदी। इक़बाल, इहो वॾो ज़ुल्म थींदो ऐं रईस ज़ुल्म करणु नथो चाहे। ज़ुल्म न थींदो त ही ज़ालिम मुड़ण वारा ई न आहिनि। ख़ुदा उन्हनि ज़ालिमनि खे गरक कंदो, बाक़ी उन्हनि सां असां केतिरो विड़ी सघंदासीं। सोट ॾे त ख़बर ही निभाग अॼु नज़र ई कोन था अचनि, काॾे विया आहिनि? सोट हे तुंहिंजो नाज हथु करण विया आहिनि। छा मुंहिंजो नाज? हा सोट, मूं उन्हनि खे चयो त शहर वञो ऐं सौट लाइ हिकु हिकु वॻो वठी अचो। उन्हनि निभागनि वटि एतिरा पैसा किथां आया जी मुंहिंजे लाइ कपिड़ा वठी ईंदा? हा सोट, इहो ॿुधो कोन थी, आशिक मजबूर आहे भले केॾो बि कंदार हुजे। ओ सोट, थोरो सोच, तूं पैसा आणींदा किथां? इहो त मां बि सोचां पियो त इहे पैसा काॾों गॾु कंदा। सेठ, मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे, कफन जेतिरा पैसा न आहिनि, मुंहिंजी मदद कर ख़ुदा जे वास्ते। हे वटि 1000 रुपया हाणे ॿिए पासे न पिनजां। साईं, मुंहिंजो मामो गुज़ारे वियो आहे, उनजे अॻियां पोयां मां ई आहियां, उनखे खफन ॾियण लाइ पैसा न आहिनि। ओ सखी मत यार, मूं गरीब जी मदद कर, छोरन मूंखे घरां कढी छॾियो आहे, खाइण पीअण लाइ मूं वटि कुझु न आहे यार, मुंहिंजी का मदद कर भाउ।
ओठा मुंहिंजे भाउ जे बारे में ज़रूरु ॻाल्हाइजांइ ऐं हा वापसी में मां तोखां ई पुछा कंदुसि। हाणे मां उते उहो ई ॻाल्हाईंदुसि जेको हाकिम ख़ान जो हुकुम आहे। तूं हाणे निकिरण जी कर। जेकॾहिं रबनि वारनि जी नज़र तुंहिंजे मथां पई न त कुते जी मौत मरी वेंदी। इहो त वक़्तु ॿुधाईंदो ओठा केरु थो कुते वारी मौत मरे। जीजा अॼु मूं दुआ कई आहे त हिते धूल वॼनि। छोटू हिन माहौल में धूल कीअं वॼंदा? अदा आमिर जी शादी करायो, धूल कीअं नथा वञनि? छोटू जे अदा आमिर मूंखे अॼु ई चई न त मां हिन जे लाइ रिश्तो ॻोल्हियां। अदी रिश्तो ॻोल्हण जी का बि ज़रूरत न आहे। जेकॾहिं मूंखे का बि छोकिरी पसंदि अची वई न त मां तोखे पाणे ॿुधाईंदुसि। अदा आमिर जेकॾहिं घर में वेंदो त तव्हांखे का बि छोकिरी नज़र न ईंदी। मूंसां ॿाहिरि हल त मां तोखे ॻोठ घुमायां, पोइ उते ॾिस त तोखे केतिरियूं सुहिणियूं सुहिणियूं छोकिरियूं नज़र थियूं अचनि। छोटू मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, अॼु खां पोइ अदा खे ही सॼो ॻोठ घुमाइण तुंहिंजो ई कमु आहे। जीजा अदा खे अॼु शाम मां ॻोठ घुमाईंदुसि। हलंदासीं छोटू, ज़रूरु हलंदासीं ॻोठ घुमण, पर छोकिरियूं ॾिसण न। जेकॾहिं इहा ख़बर साईं वॾे खे पइजी वई त असां ॻोठ जूं छोकिरियूं ॾिसण वेंदा आहियूं त पोइ खल पुठी तां लाहे छॾींदो। अदा जेकॾहिं बुरी नियत सां निकिरंदे न मार खाईंदे, पर मूंखे लॻे थो त तुंहिंजी का बुरी नियत आहे ई न। बाक़ी पंहिंजी कुंवार ॻोल्हण लाइ वञी थो न त हली वञ, इन ॻाल्हि जे लाइ तोखे काई बि रोक न आहे। हाणे मूंखे रईस गफ़ार ख़ान ॾे वठी हलंदो या हिते ई मारींदो? तुंहिंजे ज़िंदगीअ जो फ़ैसिलो रईस गफ़ार ख़ान कंदो। पोइ हलणु घुरिजे उन तरफ़। हल अॻियां थी। हे कमीनो इनके कीअं हथ आयो रबन? हथ आयो न आहे बत उठे पंहिंजे पाण हथ ॾिना आहे। उनजे चेहरे मां तोखे अंदाज़ो कोन थियो? लॻे त ईअं पियो ॼण को फतह करे त पहुतो आहे। न त उठे खे मौत थोरी खयों जो हिते अचे। हाणे उठे खे इहा ख़बर आहे त जेसि ताईं वारिस उन्हनि वटि आहे असां हिननि जो कुझु बि बिगाड़े नथा सघूं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ ओताक ते हली असांखे ॿुधणु घुरिजे। हाय बत असां बि हलूं, पर पहिरियां ई अमरास जे ॻोठ जी हिनखे सरगिस कराइनि, पोइ असां बि हली ओताक ते बीहूं था ऐं ॾिसूं था त इहो कमीनो कंहिं मक़सद लाइ हिते आयो आहे। कमदार कमाल ख़ान काथे आहे? वारिस ऐं चोरी जे कमरे में वियो आहे बाबा साईं। कमदार तूं सफ़ा बेवकूफ़ आहीं। कमदार तोखे त ख़बर आहे त कमाल ख़ान हिन दुश्मनीअ खे वधाइण थो चाहे। जेकॾहिं हू हिते वार साईं छोकिरीअ खे मारे थो विझे, कमदार खूनी वेड़ शुरू थी वेंदी। मां हिन जी दुश्मनीअ खे ख़तमु करणु थो चाहियां। तोखे कंहिं चयो कमाल ख़ान खे वञण जी इजाज़त ॾे? बेवकूफ़। माफ़ कयो कमाल ख़ान, खुदा जे वास्ते माफ़ कयो। तव्हांखे मारणो ई आहे न त मूंखे मारियो। कमाल ख़ान अचो अचो हाकिम ख़ान अचो। हिन कमीने जो तमाशो तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसो। कमाल ख़ान हिन मजबूर जे मथां असां ज़ुल्म नथा करे सघूं, छो त इहो असांखे सूहे नथो। बाक़ी तूं छा थो चाहीं त मां हिन कमीने खे गुलनि जा हार पाराए ऐं पलंग ते विहारे छॾियां, ईअं न?
हथियार हटायोसि। न उठा न इन उता कॾहिं कंहिं बि ज़ालिम खे वेहण जी इजाज़त न आहे। जेकॾहिं अहिड़ी गुस्ताखी कयई न तीअ तनख़ूं खपे हिकु जॻह ते विहारे छॾियोसि। कमाल खान असां हिनखे गुणनि जा आर पाराए वापसि कोन मोकिलींदासीं, पर इहो असांजे मान मर्तबे जे खिलाफ़ आहे, छो त ही मजबूर ऐं लाचार आहे। हिन मथां असां ज़ुल्म नथा करे सघूं। वाह हाकिम खान वाह, तो का वो ॾींहुं विसरी वियो जंहिं ॾींहुं हिननि असांखे पंहिंजे ॻोठ मां पेस्तो करे धिका ॾेई कढियो हुयो ऐं ॻोठ जी धूड़ असांजे मुंहुं मथां उछलाई वई। इहो तूं सभु कुझु विसारे सघीं थो, पर मां न। इहो वारस खां ज़रूरु पलांत कंदासीं, कमरे में न पर खुलियल मैदान ते। हिन में तव्हां ज़िद छॾियो ऐं अचो मूंसां ॿाहिरि हलूं। वारस खान तोसां अञा पलांत अधूरो रही। शायदि तोखे ख़बर ई न आहे त कमाल खान उहो गारियर आहे जेको पंहिंजो वेर कॾहिं बि न छॾींदो, कॾहिं बि न। अचो कमाल खान अचो। न भाई तू परेशान न थी। ये ज़ालिम केतिरो बि मूं ते ज़ुल्म कनि न मूंखे कमज़ोर करे सघनि था ऐं न ई वरी मूंखे झुकाए सघनि था, छो त वारिस जो मौला वारिस आहे। तू परेशान न थी मुंहिंजी भेण, मूंखे कुझु बि न थींदो। बख्शू तूं ई मां जिथे बि हलूं था न, रईस हाकिम खान जा माण्हू मोह ख़राब करे निकिरी था वञनि। पोइ तूं ई ॿुधा असां उन्हनि जा राज़ कीअं हासिल करे सघंदासीं। उन्हनि खे तो मथां न पर मूं मथां कावड़ आहे। खणी जे तो मथां कावड़ अथनि बि, पर इज़त मुंहिंजी बि कोन था। में बि हिते कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो? असांजे सलाहनि मां तव्हांखे को बि फ़ाइदो न आहे। इहा त मूंखे बि ख़बर आहे त हिते कमाल खान ऐं ओठो कंहिं सुठी नीयत सां नाहिनि आया। उहे त ओठो ऐं कमाल खान तमामु बहितर आहिनि, जेके हाकिम खान जे माण्हूअ खे इस्तेमालु कनि पिया सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद ख़ातिर। असांजे रईस हाकिम खान खे इस्तेमालु पिया कनि। बख्शू ई असां खां नफ़रत करे पियो, पर असां हिन खे इस्तेमालु करे सघूं। इहो त वक़्तु ॿुधाईंदो त केरु कंहिंखां बहितर आहे। ओठे खे माराए पोता हो या पहुचाए पाता हो। शैतान जी ज़िंदगी तमामु वॾी हूंदी आहे, उहो एतिरो जल्द मरण वारो नाहे। तव्हां मुतमइन रहो, हू राति ताईं तव्हां वटि पहुची वेंदो। ठीकु? बख्शू ई असां खां नफ़रत थो करे, पर हिन खे इस्तेमालु करे सघिजे थो। गफ़ार खान मां हिते तोसां ॻाल्हियूं करण आयो आहियां। पोइ ॿुधा त हिते कहिड़ियूं ॻाल्हियूं करण लाइ पहुतो आहे? हिननि जे हूंदे तोसां ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अकेलाई में करणियूं आहिनि। ही सभु जो सभु हिते ई हूंदा त पोइ ठीकु आहे। जेकॾहिं ॻाल्हियूं न आहिनि करणियूं त पोइ मां वापसि वञा थो। ओठा तूं छा थो सम्झी? त तूं हितां वापसि हलियो बि जेकॾहिं वापसि नथो वञी पोइ ठीकु, तोसां अकेला ई में ॻाल्हियूं करे। रईस असां सभु ॿाहिरि वञूं था, तव्हां सां अकेलाई में ॻाल्हियूं कयो। रब न तूं ॿाहिरि इंतज़ारु कजांइ,
तोसां अकेला ई में मूंखे कुझु ॻाल्हाइणो सुभाणे सां गॾु तव्हां अचो हलो कोठा कालूअ खे न कन्ना न ज़िपा हाणे तूं ॻाल्हियूं करे सघ काश जेतिरे मुंहिंजे हथ में हथियार हुजे त उन जूं सभु गोलियूं मां तुंहिंजे सीने में लाहे छॾियूं। छोकिरी ॿुधो अथई मां ॿुधो आहे त ओठो ॻोठ में अची वियो आहे। ओठे खे मौत खयो आहे छा जो हिते अची पहुतो आहे? पूरे ॻोठ में इहा ॻाल्हि हले थी। कोई चवे थो त ओठे खे पकड़े आया आहिनि ऐं कोई चवे थो त ओठो रईस सां ठा करणु आयो आहे। ओठे थोरा ज़ुल्म कया आहिनि जो उनखे बख़्श करे छॾींदा, जिथे ॾिसंदा उते ई गोली हणंदा। माई तूं भुलियल आहीं, ओठे खे मारणु एतिरो सवलो कमु न आहे। जेकॾहिं हीअं हुजे हा त ओठे जो लाश खणी अचनि हा, ओठे खे ज़िंदा वठी न अचनि हा। जेकॾहिं ओठे खे बख़्श करे बि छॾींदा पोइ बि ज़ालिम मरण वारो न आहे। ओठो एतिरो बि ज़ालिम न आहे जेतिरो तूं उनखे सम्झो आहे। इहे सभई ज़ुल्म त कमाल खान जा थियल आहिनि, बाक़ी ओठो त अजायो बदनाम थी वियो आहे। कमाल खान खां वधीक ज़ालिम ओठो आहे। जेकॾहिं कमाल खान बि आयो न त उनखे बि बख़्श कोन कंदा। माई दुआ कर त ठा थी वञे। अजायो हसद ऐं साड़ खां ईअं न चओ त ओठो मरी वञे। मौत ऐं ज़िंदगी ख़ुदा जे हथ में आहे। जेकॾहिं मुंहिंजी दुआउनि सां केरु जीए हा या मरे हा त पोइ बाबा न मरे हा। कोठा वट पिस्टल ऐं हलाए मूं ते गोली। कोठा गोली हलाए न, पर तूं मूं ते गोली हलाए नथो सघीं, छो त चवंदा आहिनि त बुज़दिल खे पंहिंजी ज़िंदगी तमामु प्यारी हूंदी आहे। ऐं इहा बि तोखे ख़बर आहे त मूंखे मारण खां पोइ मुंहिंजे ॻोठ वारा तोखे हितां ज़िंदा वञण कोन ॾींदा। उन करे दिलेरीअ खे छॾे सिधो मक़सद जी ॻाल्हि थी अच। गफ़ार खान हिन वक़्तु वारिस असांजी क़ैद में आहे। जेकॾहिं तोखे असां ते एतबार न आहे त तूं हिन मोबाइल में ॾिसी सघीं थो। मूंखे त इहा पहिरियां ई पक आहे त मुंहिंजी का कमज़ोरी तव्हांखे हथ अची वई आहे, तॾहिं तूं बेखौफ़ मूं वटि हलियो आयो। तोखे कमाल खान खे इहा बि ख़बर आहे त मां पंहिंजे ॻोठ वारे खे बचाइण लाइ कंहिं बि हद ताईं पहुची सघां थो, ऐं वारस जे करे मां कंहिं ज़ालिम खे मारे उन जी ज़िंदगीअ खे ख़तरे में विझी नथो सघां। इहो ई सबबु आहे ओठा जो तूं दिलेरीअ सां अचे मूं वटि पहुतो आहीं। हैबत जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, ओठो हिन वलूअ खे छॾाइण लाइ तायो, इन करे उन वारिस खे क़ैद कयो आहे। जेकॾहिं वारिस जे बदिले वलू खे आज़ादु करणो पियो इहो सौदो महांगो न आहे रबन। सौदो त महांगो न आहे हैबत, पर दोखो थींदो। वलू खे तव्हां छॾाए वेंदा ऐं वारिस जो लाश हिते पहुचंदो। रईस ॿार न आहे रबन जो वलू खे ई अॻ में छॾे ॾींदो। रईस हर माण्हू मथां जल्दी एतबार करे वेंदो, ऐं जॾहिं त रईस खे इहो चङी तरह ख़बर आहे त हिन ओठे ऐं कमाल खान खां वधीक ॿियो को धोखेबाज़ न हूंदो, पोइ बि हिन ओठे जी ज़बान ते भरोसो करे रईस गफ़ार खान वलू उन जे हवाले करे छॾियो।
जेकॾहिं रईस इहो करे थो न पोइ उनखे रोकणो पवंदो रबन। न आहे बतन न, रईस जे फ़ैसिलनि में असां मुदाख़लत नथा करे सघूं। तोसां बि त ओठे अकेले ई मिलण लाइ चयो हो न, ॾिसूं तोसां छा थो ॻाल्हाए। मां हिन कमीने खे चङी तरह सुञाणां, हू मूंखे बेवकूफ़ नथो बणाए सघे बत। रबन ओठे चालण खां शैतानी ख़ौफ़ कंदो आहे, इन करे तोखे उनखां होशियारु रहणो पवंदो। बेफ़िक्र रहे बत, इन ओठे जूं चालूं मां उन मथां ई पलटाईंदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।